मुल्क में कोरोना वायरस विघे 12 मरीज़ फौत, हयाती विञाईंदड़नि जो गुण 30,077 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 6,540 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 13,60,019 थी वियो। हेल ताईं 12,67,598 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस की शरह 11.10% रही। हैदराबाद में कोरोना बेकाबू शरह 16% ताईं पहुंची वही। गुज़रियल 24 कलाकनि दौरान हकारी केसेस की शरह 16% रिकॉर्ड। सेहत खाते जो चवण है तो गुज़रियल 24 कलाकनि दौरान एक ॼणो फौत, 230 नवां केसेस साम्हूं आया ऐं एक्टिव केसेस जो अंग 1,270 थी वियो आहे। केटी बंदर वेझो हजामड़ो क्रेक वटे तेज़ हवाउनि सबबि ॿेड़ी ऊंधी 16 मुहाणा बुॾी विया। मेरीटाइम सिक्योरिटी जो चवण है तो होड़े में 16 माण्हू सवार हुआ, जिन मां 4 खे ज़िंदा बचायो है, बाक़ी ॿियनि खे जल्द रेस्क्यू किया वेंदो। बलोचिस्तान के इलाइक़े औरमाड़ा ऐं पजीज़र वारनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सबबि ॿेड़ी समुंड में फाथल। समुंड में फाथल मलान तरफ़ां रेस्क्यू इदारनि खे मदद की अपील। मलान जो चवण है तो ॿेड़ी के समुंड में बुॾण जो ख़तरो है, रेस्क्यू इदारा मदद कनि। ॿेड़ी में केतिराई माण्हू सवार आहिनि। हुकूमत की नाअहली ऐं करप्शन सबबि महांगी थी है। सिंध के आबादगारनि खे भाण नथो मिले, जेके सरापा एहतजाज पिणल आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी की प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो नौकरी ॾींदड़नि जा वाइदा कंदड़ माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। कराची में घुलजंदड़ थधियूं हवाऊं अॼु शाम ताईं जारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवण है तो 40 खां 45 किलोमीटर फ़ी कलाक की रफ्तार से हवाऊं घुलण जो इम्कान है। कराची में अॼु मौसम थधी रहंदी। बलोचिस्तान के इलाइक़नि कलात, ज़ियारत, नोकुंडी, मूसा खेल ऐं ॿिनि इलाइक़नि में बर्फ़बारी। कोयटा में वक़्फ़े से बर्फ़बारी सबब थधि की लहर वधी वई। पेशावर में 22 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। अॼु रात ताईं जारी रहने जो इम्कान। मुल्तान, रहीमयार खान ऐं ॾखण पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। टंडोला यार में STP अगवान इल्ताफ़ जिस्कानी कतल केस की जवाबदार भोलू खानज़ादा के कतल का पोइ शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद। स्टेशन वारो इलाइक़ो, किला चौक, शाही बाज़ार समेत समूरो शहर बंद थी वियो। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मोड़ण लाइ शहर में पुलिस जो गश्त जारी। शहर पसंदनि तरफ़ां पुलिस की गाड़ी, कार ऐं मोटरसाइकिल के बाहि ॾियण वारे मामले जा दहशतगर्दी एक्ट तहत ॿ अलॻि अलॻि केस दाख़िल। केस में 2 ॼणनि खे नामज़द ऐं 3 ॼणनि खे अणॼातल नामज़द कयो वियो। कोयटा वेझो रोड हादसे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 5 ॼणा फौत थी विया। ओभर वेझो टूर प्लाज़ा वटि आयल टैंकर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान ख़ालिद मलिक फौत थी वियो। दादूजी मॉडल क्रिमिनल कोड में उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे कतल केस की ॿुधणी। केस की फरियादण उमिरबाब चांडियो, परवेज़ चांडियो नामज़द जवाबदार MPA, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश। जवाबदार धुर की ज़मानत या रद्द वारी दरख्वास्त ते फ़ैसिले जो इम्कान। कंडियारो वेझो मोहब्बतरो में हथियारबंदनि जो ज़मींदार फराज़ खान डेरा जी लांढी ते मुबैना हमलो। नौजवान कतल, हथियारबंदनि की फायरिंग में चौकीदार अनीस चनो मारिजी वियो। आई चूंड के वेझो अछड़ेथर में सूरा पुलिस जूं कार्रवाइयूं। डप सबब ठकुर बिरादरी जा 50 गोठाणा लॾपलाण करे विया। अछड़ोथर मां लॾपलाण करण बाद गोठाणा खिपरो भरिसां मिटनि माइटनि वटि तरसियल। गोठाणो राणो ठकुर चवे तो ख़ैरपुर पुलिस 2 जीपूं काहे ऐं 6 ॼणनि खे खंबे वई आहे। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब